नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं। खानपुर महरमा वेझो ॻोठ जाफर गडानी में मुबीना फोर मामले तां ज़ख़्मी थियल नौजवान अली रज़ा गडानी सखर अस्पताल में दाख़िल, जॾहिं त पुलिस अमलावर जवाबदारनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ वारिसनि जो एहतजाज कयो वियो। नाज़रीन इन ख़बर अवां खे खानपुर महर में आगाह कयो वियो त खानपुर महर में वेझो ॻोठ जाफर गडानी में मुबीना फोर मामले तां ज़ख़्मी थियल नौजवान अली रज़ा गडानी सखर अस्पताल में दाख़िल, जॾहिं त पुलिस हमलावर जवाबदारनि जे गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ वारिसनि जो एहतजाज कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे खानपुर महर मां नवाब अली मीराणी। नाज़रीन वरी खानपुर महर में ख़बर डालो तो खानपुर महर थाणे जे हद जे ॻोठ जाफर गडानी में गुज़िरियल ॾींहुं मुबीना फोर मामले तां गडानी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणे छिकताण ते हथर में फायरिंग करे ज़ख़्मी थियल नौजवान अली रज़ा गडानी ॻणती जोगी हालत में सखर अस्पताल दाख़िल कयो वियो आहे, जिते नौजवान जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। होॾां नौजवान खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी, जंहिं ख़िलाफ़ नौजवान जे वारसनि मोहम्मद पन्ना कमबीर गडानी ऐं ॿिनि एहतजाज कंदे चयो त बाअसर जवाबदार ज़ोर ख़ान गडानी, बाबर गडानी, हसन गडानी, कमाल गडानी ऐं हुसैन गडानी गुज़िरियल ॾींहुं असांजे नौजवान मथां हमिलो करे फायरिंग कई, जंहिं सबबु नौजवान अली रज़ा ज़ख़्मी थी पियो, पर पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। तंहिं करे हिन महिल ताईं पुलिस हिकु बि जवाबदार खे गिरफ़्तार नाहे करे सघी, जॾहिं त जवाबदार असांखे अञा बि मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नवाब मीराणी, SDN न्यूज़, घोटकी।